नाज़रीन अवामी न्यूज़ में खबर सिलसिलो जारी है। के बेड़ा सिटी की खबर ॾिना तो बेड़ा सिटी बरसा ठारूशा कोट उमर चुनर जो रवासी 11 क्लास जो शागिर्द वकार चुनर 2 महीना अॻु इस्लामाबाद में पहुची पंहिंजे मामू फौजी एहलकार रियाज़ चुनर वटि दरअसल पंहिंजी नौजवान भेण शहनाज चुनर खे वठण लाइ वियो। नौजवान शागिर्द वकार चुनर इस्लामाबाद पहुचण बाद हुतां पुरस्कार तौर गुम थी वियो, जॾहिं त संदसि लाश 3 ॾींहनि खां पोइ पंजाब जे इलाइक़े खाणियार ज़िले गुजरात मां लाश हथ आयो। लाश जी सुञाणप न थियण ते पंजाब पुलिस लाश ईदी हवाले करे दफ़न करे छॾियो। पुलिस पारां लाश जो तस्वीरूं सोशल मीडिया ते रखण बाद संदसि वारसनि पारां सुञाणप वकार चुनर तौर कई। क़त्ल थियल नौजवान जे सौट मोहम्मद अली चुनर ॿुधायो त मुंहिंजो सौट वकार चुनर 2 महीना अॻु पंहिंजे मामे वटि दरअसल पंहिंजी भेण खे वठण लाइ वियो हो त जिते संदसि मामे फौजी एहलकार रियाज़ मासात तारिक चुनर मिली करे वकार चुनर खे बेदर्दी सां क़त्ल करे लाश खे फिटो करे असांखे नौजवान गुम थी वञण जो इतला ॾिनो हो, जंहिं बाद असां नौजवान जी ॻोल्हा करे रहिया हुआसीं त सोशल मीडिया ते लावारिस लाश हथ अचण वारो फोटो ॾिसण बाद सिंध सुञाणप कई, जॾहिं त खाणिया पुलिस ऐं ठारूशा पुलिस ॻोठ सूमर चुनर में मुबैना तौर क़त्ल जे इल्ज़ाम हेठि जवाबदार तारिक चुनर खे गिरफ़्तार करे ठारूशा थाणे ते आंदो, जिथे गिरफ़्तार जवाबदार मीडिया आॾो एतराफ़ कंदे चयो त मक़तूल वकार चुनर जी भेण शहनाज चुनर सां मां शादी करणु चाहियां थो, जेका ॻाल्हि मक़तूल खे पसंदि न हुई, जंहिं ते पंहिंजे मामू फौजी एहलकार रियाज़ चुनर सां गॾिजी केस क़त्ल करे लाश जाबलू इलाइक़े में फिटो कयो हो। जॾहिं इस्लामाबाद मां आयल इंस्पेक्टर सबतुल्ला ॿुधायो त क़त्ल थियल शागिर्द जी अमर नजमा चुनर पारां वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराई हुई, जंहिं ते कार्रवाई करे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। असां जवाबदार खे इस्लामाबाद खणी वञी रहिया आहियूं, जिते वधीक जांच करे क़त्ल में मुलविस ॿिया जवाबदार बि जल्द गिरफ़्तार कया वेंदा ऐं क़बर कुशाई करे लाश वारसनि हवाले कयो वेंदो, जॾहिं त पंजाब पुलिस ऐं ठारूशा पुलिस गॾिजी गिरफ़्तार जवाबदार खे बेड़ा सिटी जी अदालत आंदो, जिथे जुडिशल मैजिस्ट्रेट आॾो पेश करे जवाबदार खे पंजाब पुलिस हवाले कयो वियो, जेका जवाबदार समेत पंजाब तरफ़ रवानो थी वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।